जी नाज़रीन, खानवान में खबर ॾींदा हलूं त खानवान में सईद अलिंदो शाह वेलफेयर ऑर्गेनाइजेशन खानवान जे अॻुवाण गामण खान खुशक, रुस्तम अली कुंदर, जावेद मला ऐं तुफेल खुशक जी अॻुवाणी में MNA सईद ज़फ़र अली शाह ऐं अॻुवाण MPA सईद अहमद अली शाह पारां मोकिलियल सामान खानवान शहर जे मुख़्तलिफ़ महलनि समेत बाराड़ी जे कुण ॻोठनि जे 700 घरनि ताईं राशन पहुचायो वियो। सईद अलिंदो शाह वेलफेयर ऑर्गेनाइजेशन खानवान जे अॻुवाणनि चयो त असां सईद ज़फ़र अली शाह ऐं सईद अहमद अली शाह तरफ़ां मोकिलियल अमानत बेरोज़गार थींदड़नि ताईं इबादत सम्झी पहुचाई आहे, जंहिं लाइ खानवान शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासिन सईद ज़फ़र अली शाह ऐं सईद अहमद अली शाह जे तारीफ़ कंदे ऐं दुआऊं ॾींदे चयो त हिन मुसीबत में असां खां वोट वठंदड़ चूंडियल नुमाइंदनि असांजी सार न लधी आहे। वरी बि अलाह साईं जे सईद ज़फ़र अली शाह ऐं सईद अहमद अली शाह जिन खे आबाद करे जिन असांजी हिन मुसीबत में सार लधी ऐं राशन पहुचायो। ॿिए पासे सईद अलिंदो शाह वेलफेयर ऑर्गेनाइजेशन खानवान जे अॻूणे मदनी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि डॉक्टर शफ़ीक कुंदर, सजाद सहतो ऐं राशिद कलोड़ जे पुण शुक्रियो अदा कंदे चयो त असां मदनी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि सां शुक्रगुज़ार आहियूं। मुकमल तौर साथ खानवान रिपोर्ट आतिफ़ अली सहतो, शाइन न्यूज़ खानवान।